लाइ मुझो नालो वहीद सुमरो मां वेठल गोठ भांडो कुबो तालको रतोदेरो ज़िलो लारकाणो। कल असांजी हिकिड़ी मुझे चाचे घरारी आ प्रेस कांस ते वही आ वाया वेला मुझे कॾ मचाया अथई त मुंहिंजी बनीअ ते वहीद सूमरे मोहम्मद अली सूमरे राजा सूमरे असांजे ॿाहिरनि सभिनी जा नाला खणी वई आहे त बनीअ ते कब्ज़ो कयो अथऊं। असां बनीअ ते कब्ज़ो कोन कयो अथसीं, न की असां इहो कयो अथसीं। असल में मुंहिंजे चाचे जी आहे बनी 8 जरेब, 8 जरेबनि मां उन 3 जरेब इन माईअ 3 जरेब बनी खपाई आहे, 5 जरेब बनी पई आहे। मुंहिंजे चाचे खे रीझे हेॾो होॾो करे मुंहिंजे चाचे खे न हाल न औलाद, उहो ज़ाल जे चवण ते जीअं ज़ाल चवंदी हुअसि तीअं कंदो। ज़ाल जे चवण ते वञी रते दर वेही रहियो। उन रते दर में वेही रहियो, उनजे बावजूदि वरी इहा माई पंहिंजे पीउ जे चवण ते जेका हलंदी हुई, जेका कंदी हुई, मुंहिंजे चाचे खे एॾो टार्चर कयो। गुलाब सूमरे इन माईअ जो जेको पीउ हुयो, गुलाब सूमरे, यासीन सूमरो, सदाम सूमरो, उहे माईअ जा भाइर आहिनि। एॾो मुंहिंजे चाचे खे टार्चर कयो, एॾो टार्चर कयो जो उहो दिमाग़ी मरीज़ थी वियो। दिमाग़ी मरीज़ जे बावजूदि फाइलेज थी वियसि। फाइलेज खां पोइ इंतकाल करे वियो। जीअं इंतकाल करे वियो त हिननि वरी छा कयो, इन माईअ जेका चवे थी मां यतीम आहियां, मां ग़रीब आहियां, इन माईअ खां एतिरो पुछणु चाहियो त तूं यतीम ग़रीब आहीं जा इम्तियाज़ जी घरारी आहीं, तूं इम्तियाज़ जी हद कई रते दरे में उन भांडे कुबे में इम्तियाज़ जे घर में कई, तूं सॼी पंहिंजे पीउ जे चवण ते थी हलें जीअं तोखे पीउ चवे थो। गुलाब सूमरो मूंखे अॼु खां महीनो अॻु में, महीनो आहे जा 20 ॾींहं मूंखे रते दरे अहिड़ा माण्हुनि जोके मां उन्हनि जा नाला नथो खणणु चाहियां, मूं वटि उन्हनि जी रिकॉर्डिंग पयूं जोके मूंखे मौतमार धमकी पिया ॾियनि त तुंहिंजी बनी शादी आहे, बनीअ त हटी वञ, बनी असां खपायूं था, इहो कयूं था। मां चयोमानि बाबा ॻाल्हि ॿुधो, बनी आहे मुंहिंजे चाचे जी, गुलाब सूमरे जी न आहे, कंहिंजी बि न आहे, बनी मुंहिंजे चाचे जी आहे। बनी खपाए छो थी? चए बसि उहो खपाइनि था, वञनि था त लॾे हीअं था कनि। बनी खपाए करे लॾे काॾे वेंदी, उहो मां पुछणु थो चाहियां, वेंदी काॾे? हाणे वरी उहा बनी खपाए थी। मुंहिंजे चाचो त सरकारी मुलाज़िम हो, उनखे सरकारी पघार मिलंदी, बनी खपाइनि कहिड़े हिसाब में था? हा, मुंहिंजे चाचे मथां कर्ज़ु आहे या मुंहिंजे चाचे पूरत नथी पइजी सघे। मां गुलाब सूमरे खां पुछणु थो चाहियां त इहा बनी खपाए छो थो, कहिड़े हिसाब में खपाए थो? कल्ह वरी प्रेस कॉन्फ्रेंस कई अथऊं, हिकिड़ो वरी मुंहिंजे चाचे जो पुटु अचे वियो आहे, हिकु चाचे जो पुटु अचे वियो आहे, वरी ॿी हुनजी धीउ अचे वई आहे। असल में उज़ैर जेको आहे, जेको कल्ह नालो थो खणे त महरूम इम्तियाज़ सूमरो, मुंहिंजे चाचे खे त आल औलाद हुई कोन। तूं पुटु आहे सैफ़ जो पुटु आहे, इम्तियाज़ जो पुटु न आहे। मुंहिंजे चाचे खे आल औलाद न हुई, न की इहा हुई। उज़ैर थो चवे त मां वरी वही त मुंहिंजी बनीअ ते कब्ज़ो कयो आहे, मुंहिंजो अंडु खणी विया, इहो थियो आहे। तुंहिंजी त बनी आहे ई न, बनी हुई मुंहिंजे चाचे जी, जेको आहे मुंहिंजो चाचो कंदो कर थींदो हुयो। हा, तव्हां उन मां उज़ैर सां न ॻाल्हाईंदुमि, मां हिन माईअ खां थो पुछां त मां कॾहिं बि माई तो वटि आयो आहियां त मूंखे मंथरी त लखे रुपया थींदी आहे, मंथरीअ में मां कॾहिं बि तोखां के 10 रुपया बि कॾहिं के वरिता आहिनि माईअ खां? मां पुछणु थो चाहियां माईअ खां, इहो ई थो पुछणु चाहियां त बनी तूं खपाए छो थी? बनी मां खपाइण ईअं कोन ॾींदुसि। हा, माईअ जे जेकर असां कब्ज़ो कयो अथसीं, इहो कयो अथसीं, त कॾहिं असां कब्ज़ो कोन कयो आहे। माईअ खे बनी खपाए थी त अॻु में विरासत करे, विरासत में जेके जेतिरो पंहिंजो अचे उहो भले पंहिंजो करे थो सघे। मां ईअं बनी खपाइण कोन ॾींदुसि। माई मुखियार आहे, माई चवे थी नी, अॼु बि बनी माई जे हथ में आहे, माई थी बनी करे पई, बटाई बि माई खणंदी आहे। ईअं न त असां खणंदा आहियूं या इहो कंदा आहियूं, न न, माई खणंदी आहे। माई जेकर बनी खपाए थी त विरासत करे, विरासत में जेके जेतिरो पंहिंजो हिसो अचे भले उहो पंहिंजी हुनजी मर्ज़ी आहे।